बिरासिटी में ख़बर ईंदा हलो तो बिरासिटी जे अली प्लस हॉल में शागिर्दनि जी तंज़ीम स्टूडेंट्स फेडरेशन पारा सेकेंड रंगारंगी सिंधड़ी मेगा फेस्टिवल इवेंट की तकरीब सजाई वई। फेस्टिवल में सिंध के मुख्तलिफ शहरन में नाले वारन सियासी समाजी अगवानन स्कॉलरन प्रोफेसरन प्रिंसिपालन लेडी टीचरन शागिर्दन और शागिर्दियान वॾे अंग में शिरकत कई। इन हवाले से ॾिसूं था बिरासिटी में नदीम अली मंगी जी हीअ रिपोर्ट। बिरासिटी जे अली प्लेस में स्टूडेंट फेडरेशन बिरासिटी जी टीम शहबाज हैदर गुजर पारा बियो रंगारंगी सिंधड़ी मेगा फेस्टिवल इवेंट की तकरीब सजाई वई। तकरीब में सिंध के मुख्तलिफ शहरन कराची, हैदराबाद, टंडोला यार, मोरो, नवाबशाह, नौशरफरोज, ठारूशाह, बिरा रोड, कंडियारो ऐं बिरासिटी समेत ॿियनि शहरनि मां नाले वारे स्कॉलरनि, उस्तादनि, प्रोफेसरनि, सियासी समाजी अगवाननि, सहाफ़िन, मुख्तलिफ स्कूल ऐं ख़ानगी स्कूलनि जे प्रिंसिपालनि, हेड मास्तरनि, लेडी टीचरनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में आयल मुख्तलिफ स्कूल के शागिर्दनि में तकरीरी मुकाबला पिण कराया विया, जॾहिं त मुख्तलिफ स्कूलनि जे शागिर्द ऐं शागिर्दनि पारां मुख्तलिफ टेबलोस पेश करे ख़ूब दाद माणियो ऐं आयलनि महिमाननि खे ताड़ियूं वॼाइण ते मजबूर करे छॾियो। कि कोई है जो मेरी मदद को आए, कि नागहा मंजर बदल डाले, मंजर बदल डाले। लश्कर अजीम की जानिब से हमला होता है, जिन्नात, मलाइका, अंबिया सब है, एक मजलूम की जंग जारी है। कहने वाले ने क्या खूब कहा, शास्त हुसैन बहुत शास्त हुसैन, दीन अस्त हुसैन, दीन पनाह अस्त हुसैन। जिसने अगर एक ख्वाब न देखा होता, अगर वो ये ख्वाब न देखते तो आजादी का सितारा न चमकता। मोहम्मद अली जिन्ना उस मर्द वाहिद का नाम है जिसके मुताबिक अगर ये कहा जाए कि वो न होते तो पाकिस्तान होना मुमकिन ही नहीं था। जनाब इस साल कुछ गलत न होगा, पाकिस्तान नाम तजवीज़ करने वाला फर्द वाहिद था। पाकिस्तान के गरीब इलाके में पलने वाला यतीम बच्चा जिसे दुनिया इन्हीं के नाम से जाना करती है, फर्द वाहिद था। Pakistan, which makes us feel proud and very special. Pakistan is the place where I live, where I can do anything. I want my country, my identity. Pakistan, मेरा मुल्क, मेरा घर, मेरी पहचान. Where I can say my words, and I declare my ideal independently. Wherever I go, I go to service Pakistani. किसी ने सर कटाया था, न जाने कितनों ने घर लुटाया था। ये दिन मुश्किल से आता है, मुश्किल से आया था। सलाम बेशुमार आज़ादी के उन शहीदों पर, सलाम बेशुमार आज़ादी के उन शहीदों पर जिन्होंने आज़ादी के लिए अपना खून बहाया था। अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द से महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी रहे न रहे। मेरी ज़मीन महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, निकाला पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। वालेकुम अस्सलाम, बहुत दिन हो गए मुलाकात नहीं हुई, बैठो बैठो। ये बहन कौन है? ये मेरी मेहमान बहन है, मुंबई से आई और दीन के बारे में बहुत अच्छी मालूमात रखती है। अरे मैं तो बातों बातों में खैरियत पूछना ही भूल गई, खैरियत से है? कहाँ की खैरियत, जी रही हूँ जैसे तैसे वक्त पूरा करके दुनिया से ही जाना है।
जे शहर वई हाँ जाऊं थी यको ज़ारी न पियो थी लाउती कुछ परेशानी हाँ जाऊं थी यो देवाल वाला मुल्क जो कुत्ता मुल्क में चलते नदी में लाउती न ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा अंचल तेरा रहमा रंग बिरंगा ऊंचा आसमां से हो तेरा तिरंगा हक तो हैवानों के भी हैं दर्द फिर इंसान है क्यों ये है मेरी अपनी जन्नत मुझको इसमें रहना है सुन लो दुनिया के रखवालों मुझको भी कुछ कहना है आज बता तफसील से मुझको कितने अपने मैंने गवाए एक दिन बनी आँखों से शाह सजल सामी जे बरसे वाला कुछ ॾींहं सब्र कयो लापारो पूरो थी वेंदो मां तुंहिंजे पीउ जो नौकर आहियां जो तूं ॿार खे स्कूल मोकिली ऐं मां वेही त तुंहिंजो इंतज़ारु कयां तकरीब में नाले वारे फनकार सदाकत अली विसड़ो ऐं कराची खां कई आयल फनकारनि फन जो मुज़ाहिरो कंदे वेठलनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। तकरीब के आखिर में मेहमान खास अगूणे ज़िले नायब नाजिम सैद हसन अली शाह, शकील अहमद मेमून, राव सगीर अहमद राजपूत, प्रोफेसर अशरफ अली जोयो, असलम परवेज सलेमान, नूर फातिमा, शहबाज हैदर तकरीरी मुकाबलन ऐं टेबलोज़ में पोजीशन माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि खे शील्डूं ऐं एवार्ड तक़सीम कया। फेस्टिवल के इंतजामिया आयल मेहमान के शील्डूं ऐं सिंध की सूखड़ी अजरकन जा तोहफ़ा ॾिना। इन सिलसिले में रंगारंगी तकरीब में आयल मेहमाननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असां सेकंड सिंधरी फेस्टिवल कयूं पिया। हिन इवेंट करण जो मक़सदु इहो हुयो कि हिन इवेंटुनि मां पाकिस्तान जा वॾा वॾा नाला निकिता आहिनि जिन अॻिते पाकिस्तान जो नालो रोशन कयो आहे। स्पीच कॉम्पिटिशन में टेबलो में असांखे ख़बर न हूंदी आहे कि असां में कहिड़ो टैलेंट आहे, पोइ असांखे स्टेज मिलंदी आहे, असां परफॉर्म कंदा आहियूं, पोइ ख़बर पवंदी आहे कि असां में इहो टैलेंट मौजूदु आहे। सो असांखे 4 साल थी विया आहिनि असांजी ऑर्गेनाइज़ेशन खे ऐं हुन सां गॾोगॾु जेको आहे सो असां सेकंड सिंधरी फेस्टिवल पिया कयूं, नेशनल लेवल ते पिया कयूं। असां वटि हिन वक़्तु पूरे पाकिस्तान मां स्टूडेंट्स मौजूदु आहिनि, यूनिवर्सिटीज़ जा स्टूडेंट्स मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ समाजी सियासी शख़्सियात मौजूदु आहिनि, सहाफ़ी हज़रात मौजूदु आहिनि ऐं असांजे डिस्ट्रिक्ट जा जेके MP आहिनि तालके जा साईं हसन अली शाह साहब उहे मौजूदु आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु हिते बेशुमार स्टूडेंट्स मौजूदु आहिनि जेके पंहिंजे टैलेंट जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि, पंहिंजी परफॉर्मेंस ज़ाहिर करे रहिया आहिनि। ऐं असांजो इहो ई मैसेज आहे कि असांजी तंज़ीम जो स्टूडेंट्स फेडरेशन जो इहो ई मैसेज आहे त कि असांखे रंगो नस्ल इंसानियत मज़हब खां बालातर थी ऐं असांखे इंसानियत लाइ कमु करिणो आहे ऐं हर इंसान लाइ। शहबाज़ ग्रुप तमामु बहितरीन एंजॉयमेंट कराई आहे। असांजे बिरिया जे शहर में अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि, तालीमी प्रोग्राम
ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे भिरिया जे शहर में जेके बि स्टूडेंट्स आहिनि उन्हनि में माशाअल्लाह तमामु घणो टैलेंट आहे। इहो टैलेंट ढकियल छुपियल हुयो। हिन प्रोग्राम जे वजह सां सॼे जेके बि उन्हनि में ॿारनि में सलाहियतूं आहिनि उहे उजागर थियूं आहिनि। अहिड़ा प्रोग्राम बार बार थियणु खपनि। मां वरी बि एप्रिशिएट कयां थी शहबाज़ ग्रुप खे जिन ॿारनि खे अहिड़ो मौक़ो फ़राहम कयो आहे, शहरनि खे अहिड़ो मौक़ो फ़राहम कयो आहे। तालीमी प्रोग्राम आहे, हिन में अवेयरनेस आहे, इलाही मैसेज आहे। मेन शइ माना इन में हर हिकु स्कूल जे शागिर्द खे मौक़ो ॾिनो वियो आहे त केतिरो टैलेंट आहे। ऐं हिन शहबाज़ ग्रुप जो इलाही कमु सुठो आहे जो हिननि IDPS दौरान कमु तमामु घणो कयो आहे ऐं हींअर बि कमु कनि वेठा आहिनि। असां एप्रिशिएट था कयूं, ॾाढो सुठो हुननि कमु कयो आहे। शहबाज़ हैदर जेका आहे ॾाढो सुठो बहितरीनु प्रोग्राम कयो आहे। अहिड़ा प्रोग्राम हुअणु घुरिजनि। ॿारनि जूं सलाहियतूं जेके उजागर थियनि थियूं उन्हनि में कॉन्फिडेंस थिए थो। ऐं हीअ भिरिया सिटीअ में जेको हीउ प्रोग्राम थियो आहे का ऑर्गेनाइजेशन कयो तमामु हुन जो बहितर क़दम आहे। ऐं अहिड़ा प्रोग्राम हमेशह बार बार थियणु घुरिजनि त जीअं ॿार सिखनि ऐं अॻिते वधनि। हीउ कॉम्पिटिशन जो दौरु आहे। मुनज़म थींदा ऐं मज़बूत थींदा ऐं तमामु VIP प्रोग्राम थियो आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम अॻिते बि थियणु घुरिजनि जीअं असांजी सिंध जी जनरेशन आहे जेकी अॻिते वधी ऐं हुनजी हौसला अफ़ज़ाई थिए। तक़रीब में आयल उस्तादनि, शागिर्दनि ऐं ॿियनि महिमाननि जो इहो चवणु हुयो त अहिड़ी रंगारंगी तक़रीबूं ॿियूं बि थियणु खपनि जीअं शागिर्दनि हौसला अफ़ज़ाई थी सघे ऐं हू अॻिते वधी पंहिंजो मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन कनि। कैमरामैन ताहा मंगी सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV, भिरिया सिटी। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।